मोहाना एसोसिएशन कराची पारां इंडिया में कैद थियल मोहाननि जी आज़ादी लाइ कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। 20 सालनि खां इंडिया जी जेल में कैद 105 मोहाननि जे वारसनि पंहिंजी घर भातियुनि जी आज़ादी लाइ पाकिस्तान जी सरकार खां घुर कई आहे। एहतजाज कंदड़ वारसनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पंहिंजे पेट पालण लाइ असांजा घर भाती रोज़ी जे चक्कर में समुंड मां मच्छी मारींदे इंडिया फौज हथां गिरफ़्तार कया विया। असां अक़वाम मुतहिदा इंसानी हक़ूक़ तंज़ीमनि खां असां अपील करियूं था त असां जेके इंडिया में जेल में माईगीर जेके कैद आहिनि उन्ही खे फौरन तौर ते रिहा कयो वञे। असांजा माण्हू असांजा नथा अचनि, छो हुकूमत घुर नथी करे जो असांजा ग़रीबनि खे आज़ादु करे न। हुकूमत से मुतालबो इहो आहे त महिरबानी करे असांखे हथ ॿधी असीं अर्ज़ु था कयूं त असां नियाणियुनि खे वापसि माण्हू करे। असांजो मुंहिंजो घर वारो आयो आहे, बाक़ी मुंहिंजो मामू आहे, मुंहिंजो काको आहे, मुंहिंजो मासात आहे, उहो कोन आयो आहे। हुकूमत खे चयो त अर्ज़ु करी त असीं नियाणियूं आहियूं, असांखे माण्हू छॾाए ॾे। असांजा मिस्किननि जो केरु कोन्हे जेको आज़ादु कराइण लाइ असां लाइ पाकिस्तान तयारु कोन्हे जेको उन्हनि जो ज़ुल्म खे उथी ॾिसे। पाकिस्तान खे इहो अहसासु कोन्हे त असांजूं नियाणियूं कहिड़े हालत सां तड़फी रोड जे मथे रहियूं आहिनि। असांजा माण्हू जेलनि में वीचारा बंदि थी हिकिड़ो फौत जवान थी वियो, बाक़ी ॿिया वीचारा आहिनि उन्हनि जो कहिड़ो हाल हूंदो। सरकार ऐं आला अदलिया खे घुर्जे त इंडिया फौज वटि कैद थियल पाकिस्तानी मोहननि खे आज़ादु करे संदन जे घरनि में सोगारो माहौल ख़तमु कयो वञे। कैमरामैन मुस्तफ़ा रेन सां गॾु अब्दुल्ला सोलंगी, सिंध टीवी न्यूज़, कराची।